नात शेर इहो कोई एॾो वॾो मवाद कोन्हे जंहिंजे लाइ खणी एॾा माण्हुनि खे लक़ब ॾिजनि या ईअं कजनि, पर एतिरी ॻाल्हि ज़रूरु आहे त इहो बि हिकिड़ो शोबो दीन इस्लाम जे शोबनि मंझां हिकिड़ो शोबो आहे। अल्लाह जे रसूल हज़रत हसान खे पंहिंजी मस्जिद में पंहिंजे मिंबर ते पंहिंजी चादर ते वेहारे शेर चवण जो हुकुम फरमायो आहे। बुखारी जी हिकिड़ी हदीस में हज़रत मौलाना मोहम्मद मुराद अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे क़ब्र जे मथां किरोड़ा रहमत जा मींहं नाज़िल फरमाए। मां उन्हनि वटि वियुमि, किन दोस्तनि मुंहिंजे मथां एतिराज़ कया त पोइ इन मौलूदनि में सवाबु कोन्हे, मौलूद जाइज़ कोन्हनि, मस्जिद में चवणु जाइज़ कोन्हे, तव्हां खामखा खणी कयो आहे, हे कटूं, हे गाननि जूं, हे धुनियूं, अलाए छा मो छा। हज़रत साईं ॿेर वारनि खे वञी कहीं चयो त साईं हाणे ॿिया त परे रहिया, पर इमदादुल्लाह बि गाननि जे कटुनि ते शुरू करे ॾिना आहिनि, असां साईं नकु खणी नथा सघूं, माण्हू असांखे टोकूं था करनि त गाननि ते। पोइ साईं ॿेर वारनि उन्हनि खे चयो त पुट इहो शेर आहे अहिड़ो जो सुर सां चइबो त माण्हुनि खे वणंदो, सुर सां न चइबो त। मां वरी माण्हुनि खे ॿिए नमूने सां चवंदो आहियां, चइबो त मौलूद अहिड़े नमूने सां चइजे जो माण्हू वेठल बि उथिया हलिया वञनि, अहिड़े नमूने सां चइजे। बाबा सुर सां चइबो तॾहिं त माण्हू खे वणंदो नी, सुर सां चइबो। तव्हां ॿुधो हूंदो, मां बि खोड़ सारियूं धुनियूं कटियूं चवां थो, पर मुंहिंजो मक़सदु छड़ो उहा उन्हनि वारी ॻाल्हि न हूंदी आहे, पर साॻे वक़्त में का न का नसीहत आमेज़ ॻाल्हि हूंदी आहे। जी चवंदो त मां उन्हनि जूं कुझु झलकियूं ॿुधाए वञा तव्हांखे, हा ॾाढियूं ख़तरनाक। कंहिं गानो कंहिं नमूने सां चयो, मां उन धुन ते वरी अजीब करे छॾियो। हाणे गाननि जा ॿोल उहे चवणु मुनासिब न आहिनि, पर अंदाज़ो तव्हांखे ॿुधाए थो वञा। मां हिकिड़ो चयो, चइम त पाड़े सिरनि सां जेके जग में सुठा हलनि था, आहे गाने जे कट ते, पर लफ़्ज़ ॿुधिजो त हाणे गानो तव्हांखे वणे थो या हे थो वणे। चए पाड़े सिरनि सां जेके जग में सुठा हलनि था, अल्लाह ऐं नबीअ खे, अल्लाह ऐं नबीअ खे माण्हू उहे वणनि था, पाड़े सिरनि सां जेके जग में सुठा हलनि था। हुन गाने में छा वञी चयो उन सां मां बदल कोन, पर मां जेके ॿोला आंदमि उन्हनि ॾे गौर तव्हां कयो त कहिड़ो मज़ेदार आहे न ऐं नसीहत आमेज़ आहिनि। वरी अञा जेकॾहिं अञा चवंदो त ॿिया लफ़्ज़ में आहिनि उन में, कीअं उहे त कलमे जा पढ़ंदड़ो छो न्याणियूं नथा उथारियो, कलमे जा पढ़ंदड़ो छो न्याणियूं नथा उथारियो, अल्लाह ऐं नबीअ जे, अल्लाह ऐं नबीअ जा हुकुम था विसारियो, कलमे जा पढ़ंदड़ो छो न्याणियूं नथा उथारियो। हाणे इन खे गाने जे धुन ते कावड़ नथी अचे, पर ॻाल्हि ते कावड़ अचेसि थी। सिंधीअ में चवंदा आहिनि दाल में कारो कारो हूंदो, कोई आहे चवंदा न साईं इमदादुल्लाह वारी गाने जी कट ते थो चए, असुल मर्ज़ ॿियो हूंदो। बहरहाल मां वॾा वॾा इहे शेर वक़्त जे बुज़ुर्गनि जे आॾो चया अथमि। रिवायत जे अंदरि ईंदो आहे त मोमिन जे अब कीअं आहे, इत्तक़ू फरासतिल मोमिन, हदीस आहे इत्तक़ू फरासतिल मोमिन फइन्नहु यंज़ुर बिनूरिल्लाह, ग़ालिबन इहे लफ़्ज़ आहिनि। औ कमा माना अल्लाह वारे जी नज़र जे फरासत खां डिॼो, छो त उहो अल्लाह जे मदद सां ॾिसंदो आहे। पोइ मां उन्हनि दोस्तनि खे चवंदो आहियां त मां हज़रत साईं ॿेर वारनि जे आॾो रहमतुल्लाह अलैह उन्हनि जे आॾो मौलूद चया, जेकॾहिं न इहो मौलूद ऐं इन धुन में बदबू हुजे हा त ॿेर वारे खे बदबू अचे हा, उहो मूंखे मनो करे त पुट न चओ न चओ, पर उन्हनि मूंखे न झलियो। उन न झलियो, दुनिया भल चवे त न चओ, मूंखे कंहिंजी परवाह कान्हे। हिकिड़े दफ़े ईअं थी पियो, बसि ॻाल्हियूं अचनि थियूं त अॼु ॿुधाए थो छॾियां। हज़रत हाफ़िज़ महमूद असअद रहमतुल्लाह अलैह, अल्लाह ताला उन्हनि जे क़ब्र जे मथां किरोड़ा रहमत जा मींहं नाज़िल फरमाए। हज़रत साईं महमूद असअद हाल ई जवी 70 जो दौर आहे खैरपुर जे अंदरि, हज़रत मौलाना बदरुद्दीन साहब फुलपोटरो रहमतुल्लाह अलैह, अल्लाह ताला उन्हनि जे क़ब्र जे मथां बि किरोड़ा रहमत जा मींहं नाज़िल फरमाए। जमीयत उलमा इस्लाम जे टिकट ते खैरपुर जे क़ौमी असेंबली जे तक ते लड़िया। पोइ हज़रत हाफ़िज़ साहब रहमतुल्लाह अलैह बि मौलाना जे वरक में काफ़ी ॾींहं उते अची रहंदा हुआ। पोइ मां बि नंढो में शुरूआति कई हुयमि, पोइ हज़रत साईं जे आॾो मां बि शेर चवंदो हुउसि, हज़रत साईं बि हूंदा मां बि चवंदो हुउसि। हिकिड़ो दफ़ो मूंखे यादि आहे त साईं जन वेठा हुया, मूंखे कंहिं चयो, इहो मूंखे यादि न आहे, मूंखे चयो त भला ॿुधाए अॼु कुझु शेर। पोइ मां हिकिड़ो शेर चयुमि, हज़रत हाफ़िज़ महमूद असअद रहमतुल्लाह अलैह
उहे उन ते रुना, एतरा रुना जो जेतरा जिस्म हा पूरो जिस्म लुॾे पियो, संदन अखियुनि मुबारकनि मां पाणी वहे पियो, उन्हनि जा कतरात ॾाड़ीअ जे मुबारक खां हेठि किरनि पिया। हाणे दुनिया मूंखे चवे त दा तूं जाइज़ कोन्हनि न चओ, मां कंहिंजी परवाह न कढंदुमि, छो त मां अहिड़नि अलाह वारनि ॾाढो ॻायो, मूंखे कंहिंजी इन जो मसइलो कोन्हे, छो त मूंखे त अलाह ॼाणे थो त मां छो थो चवां। हिकिड़े शाइर हिकिड़े ॻाइणे चयो, चई असां पंहिंजे मस्तीअ में मस्तु आहियूं, असांजो माण्हुनि सां छा वञे ज़माने सां, असांजो सिर लॻे मैखाने सां। हाणे मां उहे लफ़्ज़ त खणी चई मुंहिंजो सुर नथो कयां, मां सुर वरी तव्हांखे पंहिंजे मौरूद जो ॿुधायां थो। हुन चयो त सिर लॻे असांजो मैखाने सां, मां हुनखे चयुमि त पेर खणो पंहिंजा तूं मस्जिद ॾे, सोच सम्झी हल तूं ज़माने में, छा रखियो आहे मैखाने में। तूं जो माण्हुनि खे चए थो त मैखाने, असांजो माण्हुनि सां छा वञे, असां मैखाने, बसि असांजो सिर लॻे मैखाने सां। मां चयो त पेर खणो पंहिंजा तूं मस्जिद ॾे, सोच सम्झी हल तूं ज़माने में, छा रखियो आहे मैखाने में। मां ॾसियोमांसि त मैखाने में छा आहे। उते असहाब जा थो मां वेरी ॾिसां, मैखाने में वेही तारीफ़ कंदा नी साहब आहे कि न गिला कंदा। चई उते असहाब जा मां थो वेरी ॾिसां, दिल कीने सां तिन जी थो मेरी ॾिसां, कुफर उन आस्ताने में, ॿियो छा रखियो आहे मैखाने में। पोइ अबा शेर सां धकु ॾिनोमांसि कि न ॾिनोमांसि। अल्लाह को दुआ है त अल्लाह ताला शला इखलास सां जेको चवराए उहो दिलि सां इखलास सां सचाईअ सां। मां कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि त मौलूदनि में सवाबु कोन्हे, मां चयो कहिड़े सुर में या बेसुरे में, तव्हां कयो चओ त उलमा को ॿुधो अथव न, आलिम वारा चवंदा आहिनि त हिकिड़ो दफ़ो जेको सुभान अल्लाह थो चए, सभई चओ सुभान अल्लाह, हिकिड़ो दफ़ो जंहिं सुभान अल्लाह चई त बुज़ुर्गाने दीन आलिमनि खां तव्हां ॿुधो त अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत में हिकिड़ो वण थो फुटाए, ऐं वण उन जी जेकी छांव आहे, भलो घोड़े सवार, उहो उन घोड़े खे भॼाए उन जे छांव में, तॾहिं घणो साईं 500 साल मौली साहब ॾसे थो त घोड़ो तेज़ ऐं भलो सवार भलो घोड़ो भॼाए तॾहिं उन जी छांव न खुटंदी। पोइ मां उन्हनि खां पुछंदो आहियां त उहो सुभान अल्लाह सुर सां कजे या बग़ैर सुर जे। ये बग़ैर सुर जे तूं चवें त सुभान अल्लाह सां अल्लाह साईं वण फुटाए, बाक़ी मां सुर सां चवां त न फुटे, इंसाफ़ इनखे न चइबो आहे। तंहिंजे करे मां थोरी मुखालफ़त करणी आहे त करे ॾे, बाक़ी ईअं न त बाबा सवाबु कोन्हे, छो न आहे सवाबु, अल्लाह ॼाणे तुबाने जे दिलि खे छो न सवाबु मिलंदो। भाई इहा ॻाल्हि मां ग़लति त नथो कयां। बहरहाल अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला जेको कमु कराए उहो इख़लास ऐं सचाईअ सां कराए। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला छल मुंहिंजे पोरे खे बि पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करणु फरमाए। मां अॻे हिकिड़ा लफ़्ज़ ॿुधा, मौलाना चन्नो साहब, मौलाना अब्दुल मजीद चन्नो घोटकी, उनजो बिरादर आहे, जंहिं लोढ़े वारे मदरसे में हिन दफ़े यानी ख़तम बुखारी, छा नालो अथनि, अचे थो नालो, हा उहो तक़रीबत थी, पर साईं उन मौलाना जो नालो उस्ताद मौलाना अब्दुल हय्यू चन्नो। 2-3 ॾींहं थिया जो मां उते वयसि घोटकीअ में, पोइ उन्हनि मूंखे हिकिड़ा शेर ॿुधाया। हिकिड़ो त चयूं त असांजी हीअ जमीयत ख़ुदि वलीउल्लाह वारी थी, उहो सॼो मां चयोमांनि इहो मूंखे लिखी ॾियो। ॿियो मौलाना अब्दुल करीम, जंहिंखे कुहाड़ो सॾींदा या कोराई, उन जा शेर, पोइ मां उन साईं खे शेर हिकिड़ो ॿुधायो त मां पुराणे वक़्त में शेर मौलाना जो ॻायो, जंहिंमें चयोमि त मरहबा फैज़ ख़ुदाईअ जे विरहाइण वारा, तव्हां बि ॿुधो हूंदो, चए मरहबा फैज़ ख़ुदाईअ जे विरहाइण वारा, दीन इस्लाम जे बेड़े खे हलाइण वारा, मरहबा। उन में मौलाना छा लफ़्ज़ चवनि, मौलाना लफ़्ज़ अजीब चवनि, छा चई, चई तो न तलबियो हो सुलेमानी तख्त नगीन। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला हिकिड़ो तख़्त ॾिनो जो हवा ते, जाॾे चवे सोॾे हवा ते हलंदो, जीअं हवाई जहाज़ अॼुकल्ह दौर में ॾिसो था न, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे हिकिड़ो वॾो तख़्त ठारायो, उन ते वेहंदो, जेतिरा माण्हू वेहनि उनखे छड़ो चवंदो त हिन पासे ॾे हल, उहो अलाह जे हुक्म सां हली पवंदो, माना हवाई जहाज़ वांगुरु।
त मौलाना चयो मुस्तफ़ा जे तारीफ़ में साईं तो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो तख़्त तलब कोन कयो, तूं त फ़ाक़े ऐं फ़क़्र में गुज़ारी ज़िंदगी। छा चई? तो न तलबियो हो सुलेमानी तख़्त लगी, मरहबा फ़ाक़े फ़क़्र मंझि गुज़ारण वारा, मरहबा फैज़ खुदाईअ जे विराइण वारा। मौलाना खे मां इहो ॿुधायुमि त मौलाना मूंखे चयो त मूंखे बि उन जा ॿ टे बंद अचनि था। मां चयोसि उहे कहिड़ा आहिनि? पोइ उहे जेके बंद ॿुधाई, पोइ वाह मौलाना तुंहिंजे बंदनि ॿुधाइण सां मुंहिंजो बि हियांव झुरी पियो। उन जा लफ़्ज़ कहिड़ा? उन में लफ़्ज़ हा त उमिरि सारी गुज़ारी मूं जॾहिं तारीफ़ अहमद में। थोड़ो तवज्जो, मौलाना तो चए जॾहिं मां सॼी उमिरि मुस्तफ़ा जे तारीफ़ में गुज़ारी आहे, उमिरि सारी गुज़ारी मूं जॾहिं तारीफ़ अहमद में। ॿिया लफ़्ज़ चवां? तव्हांजो तवज्जो कोन्हे? चवां उमिरि, मौलाना तो चए छा थो चए? चए थो उमिरि सारी गुज़ारी मूं जॾहिं तारीफ़ अहमद में, त पोइ तॾहिं दोज़ख खे कमु कहिड़ो कोराई मूं कुराड़े में। चई जॾहिं मुंहिंजी सॼी ज़िंदगी मुस्तफ़ा जे तारीफ़ में गुज़री आहे, त पोइ मां कुराड़े में कमु दोज़ख जो कहिड़ो पवंदो जो मूंखे पाण ॾे वठी वेंदो। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला शल मुंहिंजी इहा उमिरि जूं घड़ियूं बि पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करणु फरमाए। शायदि तव्हां मूं केतिरा चङा भला ॼायल कोन हूंदा जो अलाह ताला मूंखे इन लाइन ते आंदो आहे। हींअर सम्झो त 30, 34, 35 साल मां इन ॻाइण में हलां थो, अञा बि कीअं 40, 44 साल, हा न। अल्लाह खां दुआ आहे त अलाह ताला शल मुंहिंजे पोरे खे पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करणु।